इते मूंखे ॿुधाई त दाद लगारी वेझो ॻोठ अली बख्श महर में मुड़स हथां ज़ाल मुबैना क़तल थी आहे। अकबर महर घरू अंबण तां पिस्टल जा फायर करे ज़ुबैदा महर के क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार अकबर महर के गिरफ़्तार करे मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे दाद लगारी मां जिथे ॻोठ अली बख्श महर में मुड़स हथां ज़ाल मुबैना क़तल थी वई आहे। अकबर महर घरू अंबण तां पिस्टल जा फायर करे ज़ुबैदा महर के क़तल कयो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अमजद लगारी। जी अमजद, वधीक छा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त दाद लगारी वेझो ॻोठ आहे अली बख्श महर उनसानी, जिते अकबर महर पंहिंजी घर वारी ज़ुबैदा महर के घर अंदर घिड़ी पिस्टल जा फायर करे बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां उतां इलाइक़े वासियुनि खां मालूम थियो आहे त घरू अणबड़त जेको आहे उहो काफ़ी महीननि खां हले पई। अॼु अकबर महर जेको आहे उहो पिस्टल जा फायर करे क़तल कयो आहे। इतला ते दाद लगारी पुलिस पहुची कातिल अकबर महर के गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। होॾां एसएचओ दाद लगारी ज़ुल्फ़कार महर जो चवणु हो त इतला मिलंदे ई असां पहुची अकबर महर के गिरफ़्तार कयो आहे ऐं लाश जेको आहे उहो पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मीरपुर माथिलो मोकिले छॾियो आहे। वधीक वारसनि जे पहुचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। जी ठीक है, मुझे मेहरबानी अमजद अपडेट करण लाइ।